بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد، قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق. بسم الله الرحمن الرحيم. هن لباس لكم وأنتم لباس لهن. नाज़रीन किराम, सामीन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, असां अॼु हुकूक ज़ौजनि जे मौज़ू ते छहीं निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं शोहर जे मयार खे बयानु कंदासीं त शोहर में कहिड़ियूं सिफ़ात हुजणु घुरिजनि ऐं कहिड़ियूं सिफ़ात न हुजणु घुरिजनि, यानी सिफ़ात हसना ऐं सिफ़ात सय्या खे बयानु कंदासीं। जीअं रसूल इस्लाम जो फरमान थी रहियो आहे वसाइल शिया में, रसूल इस्लाम फरमाइनि था, अला उख़बिरुकुम बिख़ियार रिजालिकुम, क़ुलना बला या रसूल अल्लाह। रसूल इस्लाम खां पुछियो वियो त नेक मर्दनि जे सिफ़ात जे बारे में। रसूल इस्लाम फरमाइनि था त मां तव्हांखे ॿुधायां त नेक सिफ़ात मर्द कहिड़ा आहिनि। अवलन अत्तक़ियो अन्नक़ियो असमहुल कफ़ैन अलकरीमु तरफ़ैन अलबिर्रु बिवालिदैन ला यलजिउ अयालुहु इला गैरिही। रसूल इस्लाम फरमाइनि था, पहिरीं सिफ़त सुठे मर्द जी इहा आहे त हू मुत्तक़ी हुजे, परहेज़गार हुजे। ऐं जॾहिं इहो शख़्स, इहो शोहर मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो त शैतानी सिफ़ात खां इहो परे हूंदो। सानियन नक़ी हुजे, यानी इन शोहर जो दिलि पाक हुजे, ऐं जॾहिं इन जो दिलि पाक हूंदो त अहल अयाल जे लाइ, पंहिंजे अहल जे लाइ, पंहिंजे अयाल जे लाइ दिलि में साड़ ऐं कीनो न रखंदो। नंबर 3, करीमु तरफ़ैन हुजे, यानी इन शख़्स जी विलादत शरई तरीक़े सां थी हुजे। नंबर 4, समहुल कफ़ैन, यानी इहो शोहर अहलो अयाल जे लाइ बख़ील न हुजे। नंबर 5, बिरुल वालिदैन, इहो शोहर पंहिंजे वालिदैन सां इहसान करण वारो हुजे। इहे सिफ़ात हसना हुयूं जेके शोहर में हुजणु घुरिजनि। अमा सिफ़ातो सय्या, सिफ़ातो रज़ीला जे बारे में रसूल इस्लाम फरमाइनि था, अला उख़बिरुकुम बिशर्रि रिजालिकुम फ़क़ुलना बला क़ाल मिन शर्रि रिजालिकुम अल बख़ीलु अल फ़ाहिशु अल आकिलु वहदहु अल मानिउ रफ़दहु। रसूल इस्लाम फरमाइनि था त मां तव्हांखे ख़बर ॾियां, उहो बुरो मर्द यानी बेकार मर्द, उन जी सिफ़ात जे बारे में उन जी पहिरीं सिफ़त इहा आहे त इहो शख़्स बख़ील ऐं कंजूस हूंदो, यानी शोहर कंजूस ऐं बख़ील न हुजे। नंबर सानियन, पंहिंजे अहल अयाल ते ज़ुल्म करण वारो न हुजे। जीअं रसूल फरमाइनि था, अज़ारिबु अहलहु व अब्दहु, इहो बुरो शोहर जेको आहे पंहिंजे अहल खे मारण वारो हूंदो ऐं अब्द खे मारण वारो हूंदो। वल मलजिउ अयालुहु इला गैरिही, ऐं इन बुरे शोहर जी सिफ़त इहा आहे त इहो पंहिंजे अहलो अयाल खे कुझु बि न ॾींदो ऐं कुझु बि न खाराईंदो, त इन जो अहल ऐं अयाल जेको आहे ॿियनि जे अॻियां हथ टंगींदो। नंबर 4, रसूल इस्लाम फरमाइनि था, बुरो मर्द उहो आहे जेको आक़े वालिदैन हुजे। वालिदैन यानी उन वालिदैन जो नाफ़रमान हुजे ऐं उन शख़्स जो वालिदैन सां न को उथण वेहण का शइ बि रब्त न हुजे। ऐं बुरे मर्द जी 5 निशानी रसूल इस्लाम फरमाइनि था त इहो शराब नोशी वारो न हुजे। नंबर 6, बद अख़लाक मर्द न हुजे,
नंबर 7 मुखन्नस न हुजे। शुहर जी अलामत मंझां इहो आहे त मुखन्नस न हुजे, यानी जंहिंमें मर्दानगी न हुजे उनखे मुखन्नस चवंदा आहिनि। नंबर 8 शिद्दत पसंद न हुजे। नाज़रीन, बुरियूं सिफ़ात रखण वारे मर्द सां शादी कामयाब शादी नथी थी सघे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।